मोरू मां अव्हांखे अपडेट कंदासूं। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। NRSP बैंक पंहिंजे ख़ानगी एजेंटनि गार्डन सां मिली भगत करे आयल मुतासिरीन खां रिश्वत एवज़ आयल पैसा ॾिना पिया वञनि, जॾहिं त बाक़ी आयल सभई मुतासिरीन औरतुनि, मर्दनि ऐं ॿुढड़नि ऐं ग़रीब आवाम खे कैश न हुअण जो जवाज़ ॼाणाए जुमे ॾिहाड़े निठण उस में हेॾे वॾे हीट स्ट्रोक गर्मी में आवाम खे परेशान कयो पियो वञे। असद हैदर खे न त हटायो वियो मगर आवाम जो मसइलो हल न कयो वियो। हिन इंजीनियर काका जा साॻा कम आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि तां मुतासिरीन बैंक ॿाहिरां बीठल बैंक अमले जो मौजूदु ब्लैकमेलिंग आवाम सां जारी। आवाम थधे पाणी जी सबील खां बि महरूम आहे। 3000 खां 50,000 रुपयनि जी कटौती वैसा वसूल कनि पिया। जेको पैसा ॾिए थो उन लाइ नेटवर्क तेज़ आहे, बाक़ी जेको नथो ॾिए उन जी फिंगर में मसइलो आहे। वफ़ाक़ जी ज़िम्मेवार इदारनि समेत सिंध जे इदारनि खे हिन बैंक ख़िलाफ़ इंक्वायरी करे मैनेजर काका खां इंक्वायरी कई वेंदी त छा अच्छा कारा पधरा थी पवंदा, केतिरा ई राज़ फाश थी पवंदा।